नासी नवाज़ के आगे कंदासीं। अमेरिकी डॉलर जी उॾाम जारी आहे। डॉलर 1 रुपयो 8 पैसा महांगो थियण बाद 233 रुपयनि जो थी वियो आहे। पाकिस्तानी रुपए जे मुक़ाबले में अमेरिकी डॉलर जी क़दर में लाॻीतो वाधि जारी आहे। इंटरबैंक में डॉलर 1 रुपयो 8 पैसा महांगो थियण बाद 233 रुपयनि जो थी वियो आहे। ख़बर अवां शेयर कई पिया। अमेरिकी डॉलर जी उॾाम जारी आहे। डॉलर 1 रुपयो 8 पैसा महांगो थियण बाद 233 रुपयनि जो थी वियो आहे। पाकिस्तानी रुपए जे मुक़ाबले में अमेरिकी डॉलर जी क़दर में लाॻीतो वाधि जारी आहे। इंटरबैंक में डॉलर 1 रुपयो 8 पैसा महांगो थियण बाद 233 रुपयनि जो थी वियो आहे। ख़बर अवां सां शेयर कई पिया। अमेरिकी डॉलर जी उॾाम जारी आहे। डॉलर 1 रुपयो 8 पैसा महांगो थियण बाद 233 रुपयनि जो थी वियो आहे। पाकिस्तानी रुपए जे मुक़ाबले में अमेरिकी डॉलर जी क़दर में लाॻीतो वाधि जारी आहे। इंटरबैंक में डॉलर 1 रुपयो 8 पैसा महांगो थियण बाद 233 रुपयनि जो थी वियो।